ओम शांति। अॼु जी मुली तारीख़ आहे 2/8/2025। अॼु मिठा बाप दादा चवनि था, मीठे मीठे ॿार कॾहिं थकी करे यादि जी यात्रा खे छॾिणो न आहे। सदा देही अभिमानी रहण जो प्रयत्न करो। बाप जो प्यार खींचण व स्वीट ठहिण लाइ यादि में रहो। बाप जो प्यार खींचण व स्वीट ठहिण लाइ बाबा जी यादि में रहो। प्रश्न: 16 कला संपूर्ण अथवा परफेक्ट ठहिण लाइ कहिड़ो पुरुषार्थ ज़रूरी आहे? 16 कला संपूर्ण अथवा परफेक्ट ठहिण लाइ कहिड़ो पुरुषार्थ ज़रूरी आहे? जेतिरो थी सघे स्वयं खे आत्मा सम्झो। जेतिरो थी सघे स्वयं खे आत्मा सम्झो। प्यार जो सागर बाप खे यादि करो त परफेक्ट थी वेंदो। ज्ञान ॾाढो सहज आहे, लेकिन 16 कला संपूर्ण ठहिण जे लाइ यादि सां आत्मा खे परफेक्ट ठाहिणो। आत्मा सम्झण सां मिठा ठही वेंदा। सभु खिटखिटियूं बि समाप्त थी वेंदी। गीता तो प्यार जो सागर आहे। ओम शांति। प्यार जो सागर पंहिंजे ॿारनि खे बि अहिड़ो प्यार जो सागर ठाहींदा आहिनि। ॿारनि जी एम ऑब्जेक्ट आहे कि असां अहिड़ा लक्ष्मी नारायण जहिड़ा ठहूं। इन्हनि खे सभु केतिरो प्यार कंदा आहिनि। ॿार ॼाणंदा आहिनि बाबा असांखे हिननि जहिड़ो मीठो ठाहींदा आहिनि। मिठो हिते ई ठाहिणो आहे और ठाहींदा बाबा जी यादि सां। भारत जो योग ॻायल आहे न, इहा आहे यादि। हिन यादि सां ई तव्हां इन्हनि जहिड़ा विश्व जा मालिक ठहींदा आहियो। इन यादि सां ई तव्हां इन्हनि जहिड़ा विश्व जा मालिक ठहींदा आहियो। कंहिंसां? बाबा जी यादि सां ई तव्हां अहिड़ा विश्व जा मालिक ठहींदा आहियो। यही ॿारनि खे महिनत आहे। कहिड़ी? बाबा जी यादि। तव्हां हिन घमंड में न वञो कि असांखे ज्ञान ॾाढो आहे। मूल ॻाल्हि आहे ही यादि। यादि ई प्यार ॾींदी आहे न। ॾाढा मिठा ॾाढा प्यारा ठही वेंदा आहियो। ऊच पद पाइणो आहे त इहा महिनत करो, न त ॾाढो पछताईंदव। छोजी ॾाढा ॿार आहिनि जंहिंसां यादि में रहणु पहुचंदो न आहे। थकी वेंदा आहिनि त छॾे ॾींदा आहिनि। हिकु त देही अभिमानी ठहिण लाइ ॾाढो प्रयत्न करो, न त ॾाढो कम पद पाए वठंदव। ॾाढा स्वीट कॾहिं एतिरा स्वीट कॾहिं न थींदव। ॾाढा थोरा ॿार आहिनि जो खीचंदा आहिनि, छोजो यादि में रहंदा आहिनि न। सिर्फ़ु बाप जी यादि खपे। जेतिरो यादि कंदा ओतिरो ॾाढा स्वीट ठहींदव। हिन लक्ष्मी नारायण बि पंहिंजे अॻिले जन्म में ॾाढो यादि कयो हुयो न। यादि सां स्वीट ठहिया। सतयुग में सूर्यवंशी पहिरें नंबर में आहिनि, चंद्रवंशी सेकेंड नंबर में आहिनि। इहे लक्ष्मी नारायण ॾाढा प्रिय लॻंदा आहिनि। हिन लक्ष्मी नारायण जा फीचर्स राम सीता जा फीचर्स में ॾाढो फ़र्क़ु आहे। हिन लक्ष्मी नारायण ते कॾहिं कोई कलंक न लॻाईंदो। श्री कृष्ण ते भूल सां कलंक लॻाईंदा, राम सीता ते बि लॻाईंदा आहिनि, लेकिन लक्ष्मी नारायण ते कोई कलंक न आहे। बाप चईंदा आहिनि तव्हां मिठा तॾहिं ठहींदव जॾहिं सम्झंदव कि मां आत्मा आहियां। आत्मा सम्झी बाप खे यादि करण में ॾाढो मज़ो आहे। जेतिरो यादि कंदा ओतिरो सतो प्रधान थींदा। 16 कला संपूर्ण ठहिणो आहे। 14 कला पोइ बि डिफेक्टेड थी आहे, पोइ ॿिया डिफेक्टेड थींदा वेंदा आहिनि। 16 कला हिकदमि परफेक्ट आहे। ज्ञान त बिल्कुलु सहज आहे, कोई बि सिखी वञे। 84 जन्म कल्प वठंदा आया आहियूं। हाणे वापसि त कोई वञी न सघे जेसिताईं पूरो पवित्र न थिए, न त सजायूं खाइणी पवंदियूं। बाबा बार सम्झाईंदा आहिनि जेतिरो थी सघे पहिरियों इहे हिकु ॻाल्हि पकी करो कि मां आत्मा आहियां। असां आत्मा पंहिंजे घर में रहंदा आहियूं त असां सतो प्रधान आहियूं। पोइ हिते जन्म वठंदा आहियूं। कोई केतिरा जन्म वठंदो आहे।
पिछाड़ी में तमो प्रधान ठही वेंदा आहिनि। दुनिया सतो प्रधान आहे, पोइ हिते जनम वठो। पिछाड़ी में तमो प्रधान ठही वेंदा आहिनि। दुनिया जी इज़त कम थी वेंदी आहे जॾहिं तमो प्रधान थींदा आहिनि। नयो मकान थींदो आहे त हुन में केतिरा आराम ईंदो आहे न। पोइ डिफेक्टेड थी वेंदा आहियूं, कलायूं कम थींदी वेंदियूं आहिनि। अगरि तव्हां ॿार चाहींदा आहियो परफेक्ट दुनिया में वञो त ज़रूरु परफेक्ट ठहिणो आहे, है न। त ज़रूरु परफेक्ट ठहिणो आहे। सिर्फ़ु नॉलेज खे परफेक्ट न चइबो आहे, आत्मा खे परफेक्ट ठहिणो आहे न। जेतिरो थी सघे कोशिशि करो मां आत्मा आहियां, बाबा जो ॿारु आहियां। अंदर में ॾाढी ख़ुशी रहणी खपे। जेतिरो थी सघे कोशिशि करो, चओ मां आत्मा आहियां, बाबा जो ॿारु आहियां। अंदर में वो ॾाढी ख़ुशी रहणी खपे। मनुष्य पंहिंजे खे देहदारी सम्झी ख़ुशि थींदा आहिनि। असां फलाणे जो ॿारु आहियूं, उहा आहे अल्पकाल जो नशो। हाणे तव्हां ॿारनि खे बाप सां गॾु पूरो बुद्धियोग लॻाइणो आहे, हिन में मुंझणो न आहे। हिन में मुंझणो न आहे। भल विलायत में काथे बि वञो, सिर्फ़ु हिकु ॻाल्हि पकी करो कि बाबा खे यादि करिणो आहे। बाबा प्यार जो सागर आहे। इहा महिमा कोई मनुष्यनि जी न आहे। आत्मा पंहिंजे बाप जी महिमा कंदी आहे। बाबा प्यार जो सागर आहिनि, है न। इहा महिमा कोई मनुष्य जी न आहे। आत्मा पंहिंजे बाप जी महिमा कंदी आहे। आत्मायूं सभु आपस में भाई आहिनि। सभिनि जो बाप हिकु ई आहे। बाबा सभिनि खे चईंदा आहिनि, ॿार तव्हां सतो प्रधान हुयो, हाणे तव्हां तमो प्रधान ठहिया आहियो। तमो प्रधान ठहिण सां तव्हां दुखी ठहिया आहियो। हाणे मुझ आत्मा खे परमात्मा बाप चईंदा आहिनि, तव्हां पहिरियों परफेक्ट हुयो। सभु आत्मायूं परफेक्ट हुयूं हुते परम धाम में। भल पार्ट अलॻि अलॻि आहे, परंतु परफेक्ट त हुयूं न। प्योरिटी बिगड़ त पंहिंजे घर कोई वञे न सघे। सुखधाम में तव्हांखे सुख बि हुयो त शांती बि हुई। इन करे तव्हांजो उच्च ते उच्च धर्म आहे ही आदि सनातन देवी देवता धर्म। अथाह सुख रहंदो आहे। वीचार करो, असां छा ठहींदा आहियूं। स्वर्ग जा मालिक ठहींदा आहियूं। उहा आहे हीरे जहिड़ो जन्म। हाणे त कौड़ी जहिड़ो जन्म आहे न। हाणे बाबा इशारो ॾींदा आहिनि यादि में रहण जो। तव्हां सॾु ई कंदा आहियो असांखे अची करे पतित खां पावन ठाहियो। सतयुग में आहे संपूर्ण निर्विकारी दुनिया। राम सीता खे बि संपूर्ण न चईंदासीं, उहो सेकेंड ग्रेड में हली आहे। यादि जी यात्रा में पास न थिया के राम सीता। नॉलेज में भल केतिरा बि तिखा हुया, तॾहिं बाप खे मिठो न लॻंदा। जेका यादि में तिखा न हूंदा न, उहो बाबा खे मिठा न लॻंदा। भल ज्ञानी त आहे, लेकिन यादि पकी हुजणी खपे। यादि में रहंदव तॾहिं मिठा ठहींदव, पोइ बाप बि तव्हांखे मिठो लॻंदो। पढ़ाई त बिल्कुलु कॉमन आहे। पवित्र ठहिणो आहे, यादि में रहणो आहे। उहा सुठी रीति नोट करे छॾो। पोइ इहे जो काथे काथे खिटखिट थींदी आहे, अहंकार अची वेंदो न, इहे बि कॾहिं न थींदो यादि में रहण सां। त ॾिसो, यादि सां ॾाढो फ़ाइदो आहे। यादि कंदासीं त असांजी आत्मा प्योर थींदी वेंदी, असांजो कनेक्शन बाबा सां रहंदो। असां में दैवी गुणनि जी धारणा ॾाढी थींदी वेंदी। असांजा पाप भस्म थींदा वेंदा। ज्ञान बि यथार्थ सम्झ में ऐं धारण तॾहिं थींदो आहे जॾहिं असां बाबा खे यादि कंदा आहियूं। मूल ॻाल्हि पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप खे यादि करिणो आहे। दुनिया में मनुष्य केतिरा लड़दा झगड़दा रहंदा आहिनि। जीवन ई जीअं ज़हर मिसल थी वियो आहे।
ये अक्षर सतयुग में न हूंदो ज़हर मिसल। अॻियां हली हिते तां मनुष्य जो जीवन ॿियो ई ज़हर थींदो वेंदो। इहा आहे ई विषय सागर। रौ नर्क में सभु पिया आहिनि। ॾाढो गंद आहे। दिन प्रतिदिन गंद वृद्धि खे पाईंदो रहंदो। इन खे चइबो आहे डर्टी वर्ल्ड। दिन प्रतिदिन छा थींदो रहंदो? गंद वृद्धि खे पाईंदो रहंदो। बसि हाणे थोरी वृद्धि पाईंदो, हाणे त सभु गंद पूरी दुनिया मां ई ख़तमु थी वेंदो। ही त पहिरों जी मुरली आहे न, हाणे त अती थी करे हाणे अंत से समय अची वियो आहे। हिनखे चइबो आहे डर्टी वर्ल्ड। हिकु ॿ खे दुखी ॾींदा रहंदा आहिनि। श्री देहाभिमान जो भूत आहे, काम जो भूत। बाबा चईंदा आहिनि हिन भूतनि खे भॼायो। संकल्प करो पूरी दुनिया मां ये काम जो भूत भॼंदो थो वञे। पूरी दुनिया मां काम, क्रोध, लोभ, अहंकार, ईर्ष्या, द्वेष, नफ़रत, घृणा जो भूत भॼंदो थो वञे। भॼी वियो पंहिंजे ॿारनि से। बाबा चईंदा आहिनि कि बाप चईंदा आहिनि भूतनि खे भॼायो। इहे भूत ई तव्हांजो कारो मुंहुं कंदा आहिनि। काम चिता ते वेही कारा थी वेंदा आहिनि। तॾहिं बाबा चईंदा आहिनि पोइ असां अची करे ज्ञान अमृत जी वर्षा कंदा आहियूं। हाणे तव्हां छा ठाहींदा आहियो? हुते त हीरो जे महल, हीरनि जा महल हूंदा, सभु प्रकार जा वैभव हूंदा। हिते त सभु मिलावटी चीजूं आहिनि। गऊअनि जो खाइणु ॾिसो, सभिनि सां तंत अर्थात सार निकिरी बाक़ी बचो खुचो ॾेई छॾंदा आहिनि। गांयुनि जो खाइण बि ठीकु न आहे। श्री कृष्ण जी गायूं ॾिसो कीअं फर्स्ट क्लास सेखारींदा आहिनि। सतयुग में गायूं बि अहिड़ी हूंदियूं। सतयुग में गायूं बि अहिड़ी हूंदी कि ॻाल्हि न पुछो। ॾिसण सां ई फ़रहत अची वेंदी। हिते त हर चीज़ में एसेंस कढी ॾींदा आहिनि। इहा ॾाढी छी गंदी दुनिया आहे। तव्हांखे हिन सां दिलि न लॻाइणी आहे। बाबा चईंदा आहिनि तव्हां केतिरा विकारी ठही विया आहियो न। लड़ाई में कीअं हिक ॿिए खे मारदा रहंदा आहियो। एटॉमिक बॉम्ब्स ठाहिण वारनि जो बि मान केतिरो आहे। एटॉमिक बॉम्ब्स ठाहिण वारनि जो बि मान केतिरो आहे। इन सां सभिनि जो विनाश थी वेंदो। बाप बि ॿुधाईंदा आहिनि अॼु जे मनुष्य छा आहिनि, कल्ह जा छा हूंदा। हाणे तव्हां आयो विच में। अॼु जो मनुष्य छा आहे, कल्ह छा हूंदो। हाणे असां आहियूं विच में। संग तारे कुसंग बोरे। तव्हां पुरुषोत्तम ठहिण लाइ बाबा जो हथु पकड़ंदा आहियो न। तव्हां पुरुषोत्तम ठहिण लाइ बाबा जो तव्हां हथु पकड़ियो आहे। कहिड़ो हथु पकड़ियो आहे? बुद्धि रूपी हथु पकड़ियो। त बाबा असांखे चवनि था कोई तैरणु सिखंदो आहे त सेखारण वारनि जो हथु पकड़णो पवंदो आहे न त घुटको अची वञे, है न त घुटको अची वञे। इन में बि हथु पकड़णो आहे, न त माया खीचे वठंदी। अगरि असां बाबा जो हथु न पकड़ियो न त माया खीचे वठंदी। तव्हां हिन सॼे विश्व खे स्वर्ग ठाहींदा आहियो। पंहिंजे खे नशे में लाहिणो खपे। पंहिंजे खे नशे में लाहिणो खपे। असां श्रीमत सां पंहिंजी इरादे जी स्थापना कंदा आहियूं। सभी मनुष्य मात्र दान त कंदा ई आहिनि। फ़क़ीरनि खे ॾींदा आहिनि, तीर्थ यात्रनि ते पंडनि खे दान ॾींदा आहिनि। चांवर मुठी बि दान ज़रूरु कंदा। इहे सभु भक्ति मार्ग में हलियल आयो आहे। हाणे बाबा असांखे डबल दानी ठाहींदा आहिनि।
बाबा चईंदा आहिनि 3 पैर पृथ्वी ते त ईश्वरीय यूनिवर्सिटी ईश्वरीय हॉस्पिटल खोलो जंहिंमें 21 जन्मनि जे लाइ अची करे आत्मायूं शफ़ा पाइनि। हिते त कहिड़ी कहिड़ी बीमारियूं थींदियूं आहिनि, बीमारी में केतिरी बांस ईंदी आहे। हॉस्पिटल में ॾिसो त नफ़रत ईंदी, करम भोग केतिरो आहे। इन्हनि सभिनि दुखनि सां छुड़ाइण लाइ बाबा चईंदा आहिनि सिर्फ़ु मूंखे यादि करो, ॿियो कोई तकलीफ़ तव्हांखे न ॾींदो। हाणे सिर्फ़ु बाबा खे यादि करो, न ॿी कोई तकलीफ़ असांखे बाबा ॾियनि ई नथा। बाबा ॼाणंदा आहिनि कि ॿारनि ॾाढी तकलीफ़ ॾिठी आहे, विकारी मनुष्यनि जी शकल ई बदिली वेंदी आहे, हिकदमि जीअं मुर्दो ठही वेंदा आहिनि। मनुष्य जीअं शराबी शराब बिगर रही न सघंदो, शराब में ॾाढो नशो रहंदो आहे, परंतु अल्पकाल जे लाइ। इन सां विकारी मनुष्य जी आयु बि एतिरी नंढी थींदी वेंदी। बाबा चवनि था निर्विकारी देवताउनि जी आयु एवरेज 125-150 वर्ष हूंदी आहे। एवर हेल्दी ठहिण जी आयु बि त वधंदी न, एवर हेल्दी थियणो आहे त आयु बि त वधंदी न। निरोगी काया थी वेंदी आहे। बाबा खे अविनाशी ज्ञान सर्जन बि चइबो आहे। ज्ञान इंजेक्शन सतगुरु ॾिनो, अज्ञान अंधे विनाश। बाबा खे ॼाणंदा न, इन करे अज्ञान अंधेरो चइबो आहे। भारतवासियुनि जी ई ॻाल्हि आहे। क्राइस्ट खे त ॼाणंदा आहिनि कि फलाणे संवत ते आयो। बाबा चवनि था कि फलाणे संवत ते क्राइस्ट जो त पतो आहे। उन्हनि खे सॼी लिफ्ट आहे न, कीअं नंबरवार पोइ गद्दी ते वेहींदा आहिनि। हिकु ई भारत आहे जो कोई जी बायोग्राफी न ॼाणंदा आहिनि। ॿुधाईंदा बि आहिनि, सॾ बि कंदा आहिनि, हे दुखहर्ता सुखहर्ता परमात्मा, हे माता पिता। अच्छा, माता पिता जी बायोग्राफी त ॿुधायो न, कुझु बि पतो ई न आहे माण्हुनि खे। तव्हां ॼाणंदा इहे पुरुषोत्तम संगम युग आहे। असां हाणे पुरुषोत्तम ठाहींदा आहियूं त पूरो पढ़णो खपे। हाणे असां पुरुषोत्तम ठाहींदा आहियूं त पूरो पढ़णो खपे। लोक लाज कुल जी मर्यादा में बि ॾाढा फसंदा आहिनि। हिन बाबा त कोई जी परवाह न कई, केतिरी गारियूं आदि खाधई, न मन न चित। रास्ते हलंदे ब्राह्मण फसी वियो। बाबा ब्राह्मण ठातईं त गारियूं खाइण लॻी विया। सॼी पंचायत हुई हिकु तरफ़, ॾाॾो हुयो दूसरी तरफ़। सॼी सिंधी पंचायत चवनि कि इहे छा कंदा आहियो, त चवनि अरे गीता में लिखियलु आहे न, काम मां शत्रु आहे, हिन ते जीत पाइण सां विश्व जा मालिक ठहींदा। काम मां शत्रु ते जीत पाइण सां पूरे विश्व जा मालिक ठहींदा। इहे त गीता जा अक्षर आहिनि। मूंखां बि कोई कहलाईंदो आहे कि ब्रह्मा बाबा चवंदो आहे, मूंखां बि कोई कहलाईंदो आहे काम विकार खे जीतणो आहे त जगत जीत थींदव। इन लक्ष्मी नारायण जीत पातई। इन में लड़ाई आदि जी कोई ॻाल्हि कोन्हे। तव्हांखे स्वर्ग जी बादशाही ॾियणु आयो आहे। हाणे पवित्र ठहो, बाप खे यादि करो। हाणे
हाणे पवित्र ठहो, बाप खे यादि करो। बाबा असांखे चवनि था, स्त्री चए असां पावण ठहींदासीं, पति चए मां न ठहींदमि। हिकु हंस हिकु बगुलो थी वेंदो आहे। बाबा अची करे ज्ञान रतन चुगण वारे हंस ठाहींदा आहिनि, परंतु हिकु ठहींदो आहे, ॿियो न ठहे त झगड़ो थी वञे। शुरूआत में त ॾाढी ताक़त हुई, सभी एतिरी हिमत सां, हाणे कोई एॾी हिमत सां न ईंदा आहिनि। भल चईंदा आहिनि असां वारिस आहियूं, परंतु वारिस ठहिण जी ॻाल्हि ॿी आहे। शुरू में त कमाल हुई, वॾा वॾा घर वारा फट सां घर छॾे वरसो पाइण अची विया त इहे लाइक़ु ठही विया। पहिरियों अचण वारनि कमाल कई, हाणे ईअं अहिड़ा कोई वीरला निकिरंदा। लोक लाज ॾाढी आहे न, पहिरियों जो आया उन्हनि ॾाढी हिमत ॾेखारी, हाणे कोई एतिरी साहस रखे ॾाढो मुश्किल आहे। हा, ग़रीब रखी सघंदा आहिनि, माला जो दाणो ठाहिणो आहे त पुरुषारत करिणो पए न। माला त ॾाढी वॾी आहे, 8 GB आहे, 108 GB आहे, पोइ 16,108 GB आहे। बाबा ख़ुदि चईंदा आहिनि ॾाढी महिनत करो। बाबा ख़ुदि चईंदा आहिनि ॾाढी महिनत करो, पंहिंजे खे आत्मा सम्झो। सच बतलाईंदा न आहिनि, सुठा जो पंहिंजे खे सम्झंदा आहिनि, उन्हनि सां बि विक्रम थी वेंदो आहे। बल ज्ञानी तूं आत्मा आहिनि, सम्झाइणी सुठी आहे, परंतु योग न आहे, दिलि ते न चढ़ंदा आहिनि, है न। पंहिंजे खे बाबा चईंदा आहिनि कि मुंहिंजे दिलि ते चढ़ण लाइ मूंखे यादि करो। यादि में न रहंदव त दिलि ते बि न चढ़ंदव। यादि सां ही यादि मिलंदी आहे। शुरू में फट सां वारी विया, हाणे वारी वञणु मासी जो घर न आहे, मूल ॻाल्हि आहे यादि जी। तॾहिं ख़ुशी जो पारो चढ़ंदो। जेतिरी कलायूं कमु थींदियूं आहिनि, ओतिरो दुख वधंदो रहंदो आहे। हाणे पोइ जेतिरी कलायूं वधंदी, ओतिरी ख़ुशी जो पारो चढ़ंदो। पिछाड़ी में तव्हांखे सभु साक्षात्कार थी वेंदो। जास्ती यादि करण वारनि खे छा पद मिलंदो? ॾाढी पिछाड़ी में साक्षात्कार थींदो। जॾहिं विनाश थींदो, तॾहिं तव्हां स्वर्ग जा साक्षात्कार जा हलवा खाईंदा। बाबा बार सम्झाईंदा आहिनि, पंहिंजी यादि खे वधायो। कंहिंखे थोरो सम्झाईंदा, इन में बाबा ख़ुशि न थींदा आहिनि। हिकु पंडित जी कथा आहे न, चई राम चइण सां सागर पार थी वियो। इहे ॾेखारींदा आहिनि निश्चय में ही विजय आनंद। मुंहिंजो निश्चय हुयो त हुन चई छॾी, लेकिन हाणे जॾहिं हुनखे वञण जो टाइम आयो त निश्चय डगमगाइजी। त बाबा चवनि था कि निश्चय हुजे त बाबा काथे बि कीअं बि करे मदद करे वठंदा आहिनि। बाबा में संशय अचण सां विनशंती थी वेंदा आहिनि। बाप जी यादि सां ई पाप कटजंदा आहिनि। रात ॾींहुं कोशिशि करणी खपे, पोइ कर्मेंद्रियनि जी चंचलता बंदि थी वेंदी। इन में ॾाढी महिनत आहे। ॾाढा आहिनि जेके यादि जो चार्ट न आहे, गोया फाउंडेशन न आहे। जेतिरो थी सघे कीअं बि यादि में रहणो आहे। ॾिसो बाबा चवनि था त असांजी कर्मेंद्रियूं बि वश में अची वेंदियूं। तॾहिं त सतो प्रधान 16 कला ठाहींदव न। पवित्रता सां गॾु यादि जी यात्रा बि खपे। पवित्र थियण सां ई यादि में रही सघंदा। पवित्र थियण सां ई यादि में
बाबा श्री चवनि था पवित्रता सां गॾु यादि जी यात्रा बि खपे। पवित्र रहण सां यादि में रही सघिबो। पवित्र रहींदासीं त ई यादि में रही सघंदासीं। ये पॉइंट सुठी रीति धारण करणी आहे। ये पॉइंट सुठी रीति धारण करणी आहे। कहिड़ी? यादि में रहो। बाप केतिरो निरंकारी आहे न। अॻियां हली तव्हांजे चरणनि में सभु झुकंदा। चईंदा बराबरि इहे माताऊं स्वर्ग जो द्वार खोलदियूं आहिनि। यादि जो जौहर हाणे घटि आहे। यादि जो जौहर हाणे घटि आहे। कोई बि देहदारी खे यादि न करिणो आहे। तमो प्रधान खां सतो प्रधान ठहिण में ई महिनत लॻंदी आहे। तमो प्रधान खां सतो प्रधान ठहिण में ई महिनत लॻंदी आहे। हाणे सके बाबा खे यादि करे ख़ुदि जी आत्मा में जो बि विकार बुराई आहे उहो सभु कढणो है न। त बाबा सके चवनि था तमो प्रधान खां सतो प्रधान ठहिण में ई महिनत लॻंदी आहे। अच्छा मीठी मीठी सिकी लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। बाबा अॼु जी धारणा जो पॉइंट आहे हिन पद छीछी दुखदाई दुनिया सां दिलि न लॻाइणी आहे। हिकु बाप जो हथु पकड़े हिन सां पार वञिणो। हिन पद छीछी दुखदाई दुनिया सां दिलि न लॻाइणी आहे। हिकु बाप जो हथु पकड़े इन सां पार वञिणो आहे। हिन दुखदाई दुनिया सां पार वञिणो। ॿियो आहे माला जो दाणो ठहिण लाइ ॾाढो साहस रखी पुरुषारत करिणो आहे। माला जो दानो ठाहिण लाइ ॾाढो साहस रखी पुरुषारत करिणो आहे। बाप जी यादि सां ई विकारनि ते विजय प्राप्त करणी आहे। तॾहिं असां नर सां श्री नारायण नारी सां श्री लक्ष्मी ठहींदासीं। ज्ञान रतन चुगण वारो हंस ठहिणो आहे। कॾहिं कोई विक्रम न करो। वरदाना निमित भाव द्वारा सेवा में सफलता प्राप्त करण वाला श्रेष्ठ सेवाधारी ठहो। निमित भाव सेवा में स्वतः सफलता दिलाईंदो आहे। निमित भाव न त सफलता बि न। श्रेष्ठ सेवाधारी अर्थात हर कदम बाप जे कदम ते रखण वारो। श्रेष्ठ सेवाधारी अर्थात हर कदम में बाप श्रेष्ठ सेवाधारी अर्थात हर कदम में बाप जे कदम ते रखण वारो। हर कदम श्रेष्ठ मत ते श्रेष्ठ ठाहिण वारो। हिकु त असांजो हर कदम बाप जे कदम ते हुजणो खपे ऐं हर कदम ते असां श्रेष्ठ ठहूं। जेतिरी सेवा में स्व में व्यर्थ समाप्त थी वेंदो ओतिरो ई समर्थ थींदा वेंदा। ऐं समृद्ध आत्मा हर कदम में सफलता प्राप्त कंदी आहे। श्रेष्ठ सेवादारी उहो जो स्वयं बि सदा उमंग उत्साह में रहे ॿियनि खे बि उमंग उत्साह में लाए। स्लोगन आहे ईश्वरीय सेवा में स्वयं के ऑफर करो तो आफरीन मिलती। खुद के ऑफर करो सेवा में। बाबा से भी चवता खुद के ऑफर करो सेवा में तो आफरीन मिलती। अव्यक्त इशारो परमात्मा प्यार जी डोर दूर दूर सां खींची करे वठी ईंदी आहे। इहा अहिड़ो सुखदाई प्यार आहे जो हिन प्यार में हिकु सेकेंड बि खोई वञो त अनेक दुख भुलिजी वेंदा। सदा जे लाइ सुख जे झूले में झूलंदा रहंदा। बाप
जो तव्हां ॿारनि सां एतिरो प्यार आहे, जो जीवन सुख शांति थी, जीवन जी सुख शांति जी सभु मनोकामना पूर्ण थी वेंदी आहे। बाबा दुख ही न ॾींदा आहिनि, बाबा सुख ही न ॾींदा आहिनि, लेकिन सुख जा भंडार जो मालिक ठाहे छॾींदा आहिनि। बाबा ॿारनि खे एतिरो प्यार आहे बाप जो ॿारनि सां, जो जीवन में सुख शांति जी सभु कामनायूं पूर्ण थी वेंदियूं आहिनि। बाबा सिर्फ़ु सुख न ॾींदा आहिनि, लेकिन असांखे सुखनि जे भंडार जो मालिक ठाहे ॾींदा आहिनि, मतिलबु स्वर्ग जो मालिक ठाहे ॾींदा आहिनि। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो,